ख़बर शामिल कंदालूं सदर आसिफ अली ज़रदारी जो चवणु आहे त 1973 जो आइन क़ौमी वहदत जी अलामत आहे। आइन रियासत जो बुनियादी क़ानूनी ऐं सियासी ढांचो फ़राहम करे थो। 73 जो आइन डिघे सलाह मशवरे ऐं इत्तफ़ाक़े राय जो नतीजो हो। इत्तफ़ाक़े राय सां मंज़ूरी उन जी सभ खां वॾी ताक़त आहे। सदर आसिफ अली ज़रदारी पारां चयो वियो आहे। केतिरनि ई चैलेंजिस बावजूदि आइन रियासती तसलसुल खे बरक़रार रखियो आहे। आइन इदारनि जी बहाली ऐं इस्तेकाम लाइ बुनियाद फ़राहम करे थो। सदर आसिफ अली ज़रदारी पारां चयो वियो आहे। शहीद ज़ुल्फ़कार अली भुट्टो 1973 जे आइन जो बानी आहे। मुख़्तलिफ़ दौरनि में सियासी जमायतुनि बि आइन जो दिफ़ा कयो। सदर ज़रदारी जो चवणु आहे शहीद बेनज़ीर भुट्टो जमहूरियत जी बहाली में अहम किरदारु अदा कयो। मीसाके जमहूरियत जमहूरी निज़ाम जी बहाली जो बुनियाद बणियो आहे। आइन अदालतुनि तालीमी इदारनि ऐं इंतिज़ामिया जे निज़ाम खे मज़बूत बणाए थो। आइन अवामी हक़नि जे तहफ़ुज़ खे यकीनी बणाए थो। अवाम ई पंहिंजे तक़दीर जा असल मालिक आहे। मज़बूत जमहूरियत लाइ आइन ते अमल इंतिहाई ज़रूरी आहे। ख़बर हिकु ॿीहर शेयर कयो नाज़रीन। 1973 जो आइन क़ौमी वहदत जी अलामत आहे। सदर आसिफ अली ज़रदारी जो चवणु आहे त आइन रियासत जो बुनियादी क़ानूनी ऐं सियासी ढांचो फ़राहम करे थो। 73 जो आइन डिघे सलाह मशवरे ऐं इत्तफ़ाक़े राय जो नतीजो हो। इत्तफ़ाक़े राय सां मंज़ूरी उन जी सभ खां वॾी ताक़त आहे। केतिरनि ई चैलेंजिस बावजूदि आइन रियासती तसलसुल खे बरक़रार रखियो आहे।